इस्लामी मुआशरे में बीही मानी खाइण ऐं पाणी पीअण खे ग़लति सम्झियो वेंदो आहे ऐं इहा आदत रुॻो ओलह रवायतुनि में मिले थी। पर ॾिठो वञे त ख़ासि तौर ते वॾनि शहरनि में शादीअ जे मौक़नि ते माण्हुनि लाइ जॻहि जी खोट हूंदी आहे ऐं उहे बीही मानी खाइण खे तरजीह ॾींदा आहिनि। बीही मानी खाइण जे ख़तरनि खां हूअं त वॾड़ा ॿुधाईंदा रहंदा आहिनि, पर नौजवान नसुल उन्हनि जी ॻाल्हि नाहे मञींदो। हिक तहक़ीक़ में ख़बर पई आहे त बीही मानी खाइण न रुॻो सिहत लाइ ख़तरनाक आहे, पर इहा आदत कुझु वॾियूं बीमारियूं बि ॾेई सघे थी। ग़िज़ाई माहिरनि जो चवणु आहे त बीही खाइण सां माण्हू ज़हनी बेचैनी जो शिकार थी वेंदो आहे ऐं इहो अमल बीमारियुनि जो सबब बि बणिजी सघे थो। माहिरनि जो चवणु आहे त बीही मानी खाइण वक़्तु इंसानी जिस्म जे रत जो वहिकिरो बेतरतीब थी वेंदो आहे। इन लाइ इम्कानी तौर ते बीही खाइण सां दिलि खे रत खे जिस्म जे मुख़्तलिफ़ हिसनि ताईं पहुचाइण में ॾुखियाई पेश अचे सघे थी। बीही मानी खाइण वक़्तु दिलि खे रत खे जिस्म जे हेठिएं ऐं मथिएं हिसनि ताईं पहुचाइण में ॾुखियाई सबब इहो अमल दिलि जी बीमारियुनि जो सबब बि बणिजी सघे थो। बीही मानी खाइण सां इंसान जो हाज़मे वारो निज़ाम मुतासिर थींदो आहे ऐं इहो इंसान ग़िज़ा जे ज़ाइक़े खे महसूस नाहे करे सघंदो। जॾहिं त वेही आराम सां नंढा नंढा गिरह पटे खाइण सां इंसान ग़िज़ा जे ज़ाइक़े जो भरपूर लुत्फ़ वठंदो आहे ऐं गॾोगॾु इहो अमल ग़िज़ा खे जल्द हज़म करण में बि मदद कंदो आहे। माहिर तजवीज़ कनि था त बेचैनी, घबराहट, बदहाज़मे ऐं रत जी रवानी जहिड़नि मसइलनि खां बचण लाइ वेही आराम सां मानी खाइजे।